अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा चार जेडियो न्यूज़ आया वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। नाब शमा अब्दुल सलाम डहरी जी खड़ड़ो लॻ ॻोठ वज़ीराबाद जा रहवासी 4 मासूम ॿारड़ा ज़हर पियल केक खाइण सबबि बेहोश, जिन खे बेहोशी हालत में नाब शाह नियो पियो वियो त रस्ते में 2 ॿारड़ा रुखसाना ऐं अज़ीमा फ़ौत, जॾहिं त 2 ॿारनि दोस्त अली ऐं गुल ख़ातून जी हालत बहितर ॿुधाई पई वञे त ॻोठ जे कुतनि खे मारण लाइ ॻोठ वासियुनि पारां केक में ज़हर मिलायो वियो हो, जेको खाइण सबबि मासूम ॿारड़ा रुखसाना, अज़ीमा, गुल ख़ातून ऐं दोस्त अली बेहोश थी विया, जिन खे कल नवाबशाह अस्पताल में दाख़िल करायो वियो। उन्हनि मां 2 ॿारड़ा फ़ौत ऐं 2 जी हालत बहितर ॿुधाई पई वञे। आज किया है तो 2 बच्चे एक्सपायर हो गए हैं और 2 की हालत जो है वो अभी कदरे बेहतर है। तो हमने बर वक्त जो है उसको पोस्टमार्टम के लिए भेज दिया है, जो एक्सपायर हुए हैं बच्चे, और जो भी कानूनी कार्रवाई बनेगी बिल्कुल हम करेंगे। हाँ बा ॿुधायूं था, मासूमनि खे ज़हर ॾिनो अथसि, तो माइट छा उनखे कंदो। असां त चऊं था त मारे मट कयूं। हुन जा बच्चा बि ईअं चिचलनि जीअं हिननि खे तड़पाए हो था न, पाण बि ईअं तड़पनि त दुनिया जी ख़बर पवे न। त उहो ॿिली कंहिंजे बच्चनि सां अहिड़ो नाहक नाहे कबो। सॼी ज़िंदगी गुज़री, कंहिं ज़हर उछलियो आहे, हिन ज़हर उछले न कंहिंखे ॿुधाइण न करण, इन मासूमनि सां ज़ुल्म कयो अथसि। चार जेडियो न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो चार जेडियो न्यूज़।